शान जा पहलू शाखू महबूब जे शान जो शाखू सुभान अल्लाह जाने वञ ताॾे वसील सुभान अल्लाह। पर अचो त मां तव्हांखे कुझु मीलाद बि ॿुधायां। अल्लाह जे हबीब जी आमद जो ज़िक्र जो त महफ़िल उन सिलसिले जी आहे। मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में ज़ाहिरी दुनिया में तशरीफ़ फरमा अचण खां अॻु में कुझु अहिड़ा वाक़िआ ज़मीन ते पैदा थिया हा जो ख़बर पवे पई त जवान अचण वारो आहे। हिकिड़ो हवालो तव्हांखे ॾियां। सुबुलुल हुदा वल रशाद सीरत शामिया जे नाले सां मशहूर आहे। ॿियो किताब जंहिंजो नालो आहे सीरत इब्ने हशाम पुराणो किताब आहे। टियों किताब जंहिंजो नालो आहे ख़साइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सुयूती जो लिखियल आहे। मुंहिंजा दोस्तो ॿियो किताब जंहिंजो नालो आहे तबक़ात इब्ने साद तमामु क़दीम सीरत जो किताब आहे। इन खां अलावा ॿिया सभई किताब आहिनि। मारुगो मोतबर किताबनि जो हवालो थो ॾियां पियो। उन्हनि सभिनि किताबनि लिखियो आहे त महबूब करीम जो बाबो हज़रत अब्दुल्ला अञा शादी कान कई। उन्हीअ खां अॻु में हज़रत नबी पाक जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब हिकिड़ो ख्वाब ॾिठो। छा ॾिठो? पंहिंजे घर में सुतो पियो आहे, ख्वाब पियो रहे त मुंहिंजे अङण में मुंहिंजे घर जे अङण में अङण छा चवंदा आहियो? कुझु कोन चवंदा अॼुकल्ह अङण सॼे प्लाट ते घर ठहियो पियो आहे। इहे ॿाराड़ी में हूंदा हुआ त 2 एकड़नि में घर हूंदो अंदरि को बिलाड़ो आबादी वधी वई। हाणे अॻण छॾियो त किथां छॾियो? नबी करीम जे नाले हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं ख्वाब में ॾिठो त मुंहिंजे अङण में हिकिड़ो ओचितो वण उभरियो। पर वण पैदा थियण में टाइम लॻंदो आहे। हज़रत अब्दुल मुत्तलिब थो चए ख़ुदा जो कसम आहे न उभरियो ज़मीन तां हेॾो वञी आसमान सां लॻो। पाण ज़मीन में चोटी आसमान में लखे हुनखे ॾार लखे ॾार ओभर लखे ॾार उत्तर लखे ॾार ओलह लखे ॾार ॾखिण लखनि जे तादाद में उन्हनि ॾारनि में वरी नंढड़ियूं ॾारियूं हिकिड़े ॾार में लखे ॾारियूं वरी हिकिड़ी ॾारीअ में लखे पन ऐं हिकिड़े पन में लखे गुल। समूरो वण इएं पियो चिमके जीअं चोॾीअ जो चंड चिमकंदो आहे। उनजी ख़ुशबू अहिड़ी हुजे जो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजो दिमाग़ ई मुअत्तर थी वियो। अञा जो खणी निहारियां त चारई तरफ़ लखे माण्हू अचनि पिया ऐं उन वण खे भाकुर पैदा पिया वञनि। चिमड़ी वया हुजनि। हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मूंखे बि ख़्याल थियो त ॿिया बि चिमड़नि था मां बि चिमड़ा। पर मां जीअं जो हुन में हथ विझां त हुन जूं लालियूं मूंखां मथे थी वञनि। टप ॾिन में कोशिश कयमि त चिमड़ा पर मुंहिंजो हथ न पियो पहुचे। अञा वरी थोरो टाइम गुज़रियो लखे त चिमड़िया पिया पर मूंखे नसीब न पियो थिए।
थोड़ी देर गुजरी सवे माण्हू ओभारा उतरा ॾखणा ओलहा कुहाड़ा खणियूं कुहाड़ियूं खणियूं तलवारूं खणियूं तीर खयूं छुरा खणी उन वण खे वठण पिया अचनि पर जीअं जो वण जे वेझो पिया आया हिकिड़ो सोणी सूरत वारो नौजवान जंहिंजे हथ में तलवार हुजे ओ वण जे ॿाहिरां पहरो पियो ॾिए उन सभिनि खे भॼाए पियो छॾे वेझो नथो अची सघे जागी पिसी परेशान थी वियुसि कहिड़े क़िस्म जो ख्वाब आहे सुबुह जो पंहिंजे पुटनि खे चयो बाबा अहिड़े क़िस्म जो ख्वाब ॾिठो आहे तव्हां सलाह ॾियो छा कयां आहे को माण्हू तव्हांखे सुझे थो पुटनि मज़ा हिकिड़े चयो बाबा यमन पाण खे वेझो आहे यमन में हिकिड़ी औरत रहंदी आहे जेका वॾी काहिना आहे वॾी जादूगर आहे वॾी इल्म वारी आहे ताबीर अहिड़ो ॿुधाईंदी आहे जहिड़ी मुंडीअ ते टिक उन ॾे हलूं था तूं ख्वाब बयान कजां उहा ताबीर तोखे ॿुधाए छॾे ताबीर सम्झो था छा हूंदो माना वीचारा ख्वाब ई कोन ॾिसंदा बाबा ख्वाब ॾिठो आहे निंड में कुझु वाक़िया पर उनजे लाइ हुकुम इहो आहे हेॾे ॿुधो तवजो कजो जेकॾहिं को सुठो ख्वाब ॾिसो खीर थो पीआं मदीने वियो आहियां काबे जो तवाफ़ थो कयां या का अहिड़ी रोशनी नूरानी तव्हांजे घर में अची वई आहे तव्हां कंहिं जहिड़े तेड़े सां ॻाल्हि न कजो ऐरे गैरे नथू खैरे सां ॻाल्हि न कजो उहा ॻाल्हि कभी कंहिं आलिम बा अमल सां वो आलिम सॻोरो तव्हांखे उन जो ताबीर माना उन जो बयान करे ॿुधाईंदो त हिन ख्वाब जी माना ही आहे पोइ जीअं हू चवंदो तीअं थी पवंदो हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे दरबार में हिकिड़ो शख़्स आयो आहे चवे थो क़िबला मूं राति ख्वाब लधो आहे मूंखे मुंहिंजी अमन चयो त ॿिए खां सवाल न कजां इन ख्वाब जो ताबीर हज़रत इमाम अबू हनीफा खां वञी कराइजां इमाम साहब फरमाइनि था छा ॾिठो थी जे क़िबला मूं ॾिठो आहे त सॼो दरियाह मां पी वियो आहियां सॼो दरिया पी वियो आहियां पाण गिलास पाणी जो कोन ॾेई बोतल सॼी कोन था पी सघूं सॼो दरिया पियो आहे हा सही इमाम साहब फरमाए थो मुबारक हुजे तूं क़ुरान यादि करे वेंदे सेवा कर समुद्र जी जिन जन आहे थो जान सवे महल था सीर में माणिक मोती लाल जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए मां शाहपुर जाकर में पंहिंजे मदरसे में वेठो हुउसि मुंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो मुंहिंजो माइट हो पोइ मूं वटि सुबुह जे टाइम ते अची पहुतो मूंखे चई साईं मुफ़्ती साहिब मूं राति ख्वाब ॾिठो आहे महिरबानी करे मूंखे भउ थियो आहे रिॼी वियो आहियां ग़रीब माण्हू ॼट माण्हू मारो कर मूंखे ताबीर त ॿुधाए छा ॾिठो थी मूं ख्वाब ॾिठो आहे त क़ुरान उनरी अची मुंहिंजे घर में नथो छा क़ुरान शरीफ़ उनरी मुंहिंजे घर में अची पियो आहे वो चयोमांसि भला औलाद घणी थी अलहमदुलिल्लाह 4-5 पुट मुंहिंजो हिकिड़ो पुट मदरसे में छॾे वञो तोखे हाफ़िज़ करे ॾियां हुन बि देरी कान कई अलाह जे नाले वियो ॿिए ॾिहाड़े ते छोकिरो वठी आयो नंढड़ो नंढड़ो ॾे मुंहिंजो फैज़ मोहम्मद नालो हो अलाह ताला हुनखे नसीब कयो 12 महीने में क़ुरान जो हाफ़िज़ मुंहिंजो इहो ताबीर थी जो क़ुरान तुंहिंजे घर में आयो आहे तुंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ थी पवंदो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियारायो पंहिंजे बच्चनि खे इस्लामी तालीम ॾियारायो मदरसा खुलिया पिया अथव मदरसनि में ॿारनि खे क़ाल अल्लाह क़ाल रसूल पढ़ायो इंशा अल्लाह तबारक व तआला जंहिंजे घर में दीन हूंदो त जा बेड़ा पार थी वेंदा
सभई जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों, अज़ीज़ों, मुसलमान भाइयों, हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु यमन वियो। यमन वञी उन माईअ सां मुलाक़ात कई जेके माईअ जा हेठां ख़लीफ़ा हा, चेला सम्झो था, ख़लीफ़ा हेठां जे वॾे माण्हू जा हूंदा हुआ माठा। बाबा रेस सां मिलण आयो आहियां। बाबा रेस कोन्हे, काॾे वियो आहे? हैदराबाद में। अरे बाबा मां परे खां पोइ मां छा कयां? रेस आहे। हिकिड़ो दोस्त पोइ मूंखे ॻाल्हि करे चई मां हिकिड़े बंगले ते वियुसि, मां रेस सां मिलो, रेस आहे कोन्हे। बाबा मूंखे कंहिं ॿुधायो त वेठो, न बाबा कोन्हे, मां कूड़ थोड़ा हो जाए तो मां ज़ोर ई अंदर वञा त वॾेरो ॿाहिरि घर में बाग़ीचो हुजेसि, उते कुतो वेठो थो वेचारे। रेसन खां नौकर बि ज़ोर सही। वज़ीरनि जा बि वरी हेठां मुशीर अची से असांजे वज़ीरनि घर मार लाती आहे। हे से वज़ीर आला, हे वज़ीर तालीम, हे वज़ीर बिजली, हे वज़ीर आबपाशी, वरी हे फलाणो मुशीर, हे मुशीर। कहिड़ी मुशीर पतो करे पियो? मुल्क जो त बेड़ो बुॾो पियो, तबाही लॻी पई आहे, बर्बादी लॻी पई आहे, रिश्वत मुल्क में। हिन दौर में असां हैरान आहियूं, अख़बारनि में पढ़ूं था, हैरत थी लॻे। करप्शन किरोड़नि जा, अरबनि रुपयनि जा करप्शन। फलाणे खाते में हेतिरा किरोड़, हेतिरा अरब विया हुया। खणी पुछ कैसे मुल्क मलीर बिजली कांदी। दुआ कयो, दुआ कयो, इहो तव्हांजे असांजे अमलनि जी शामत आहे। कॾहिं सोचियो अथी त जेके वोट ॾियाथो इहो ईमानदार आहे। कॾहिं सोचियो अथी त जेके वोट ॾियाथो इहो क़ौम जो ख़ादिम आहे। पार्टी खणी भली कंहिं बदमाश खे टिकेट ॾे, पर उन पार्टी जे पुठियां लॻणो आहे। पोइ तोड़े रोज़ पियो माण्हू अगवा कराए, रोज़ पियो माण्हू खणाए। माण्हू तोखे ॾिसणो कोन्हे को, पार्टी खे ॾिसणो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, कम अज़ कम में इहो ज़मीर अचणु खपे त जेके वोट ॾियाथो तंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ त हुजे। सुभाणे अल्लाह। तव्हां वटि वोट थी विया न, रहिया खोया उहे ॿियूं थी विया। पोइ गणती कहिड़ी अथव? वोट त ॿुधो कोन तव्हां जो ॻाल्हायो बि कोन था पिया। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। उते जेके माईअ जा चमचा हा न, हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चओ, बाबा बि असांजे माईअ जो कानून आहे कहिड़ो? जी हुनजे साॼे हथ खां वठी हथ चुमिबो आहे, खाॿो हथ हुनजे मथे ते रखबो आहे, कुझु नज़रानो हुनजे आॾो रखबो आहे। उन खां बाद में पोइ पंहिंजो मतिलबु तव्हां ॿुधाईंदो, पोइ तव्हांजो कमु कंदी। हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो, मूंखे माईअ सां मिलायो, पोइ मां ॼाणा त माई ॼाणे। हज़रत अब्दुल मुत्तलिब को जहिड़ो तहिड़ो कोन हो। सफेद लिबास, सफेद दस्तार, सफेद रोशनी वारो चेहरो, सफेद सुहारी, सफेद कपड़ा, अदा जंहिंमें मुहम्मदी नूर चमके पियो। जब माईअ जे आॾो वियो त माई हैरान थी वई। साईं अब्दुल मुत्तलिब खे चवण लॻी, तोखे हथ मिलाइण ऐं मुंहिंजो हथ चुमण माफ़ आहे। पाण फरमाईंदा, मां बि तुंहिंजो हथ कोन चुमिया हा,
इन्हीअ जे करे जो मां पाण कुरैशन जो सरदार आहियां लखे माण्हू मुंहिंजा हथ चुमंदा अॼुकल्ह हिन ज़माने में कंहिं पीर जो फ़क़ीर जो मुर्शिद जो आलिम जो हथ चुमियो शिरक 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 त चइबो आहे त जेको कमु अलाह वारो हुजे उहो ॿिए सां कजे त शिरक आहे चओ